शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेण खे भली का दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, छो त हाणे जेको आहे जाबर खे करम ख़ान वरी ॿीहर पनाह ॾिनी आहे, जंहिंजे करे हाणे चाकर ख़ान खे जीअं ख़बर पवंदी उहो इन जे करे बाहि ॿारींदो। चवंदो तूं वादे ख़िलाफ़ी कई आहे, तूं चयो जॾहिं जाबर वारा अगरि ॿीहर मोटी आया त मां उनखे पनाह न ॾींदुसि, पोइ बि तो उनखे पनाह ॾिनी। दोस्तों इन में काफ़ी ड्रामे में ग़लतियूं हिते ॾेखारियूं वियूं। जाबर ऐं ख़ासि करे जेको आहे कासिम वारे सीन में जेके राति बि तव्हां एपिसोड ॾिठी, जंहिंमें तव्हां ॾिठो त बंदूक वारे खे लठ वारो कुटे थो, कासिम लठ खणी बंदूक वारे खे धक कया ऐं बंदूक बि का मूंखे लॻे पियो का लठ ठहियो हुई, उन खे तेल ॾिनल हुयो, कारो रंग ॾिनल हुयो, हुई बंदूक कोन, इहे नकली हथियार परियां खां ज़ाहिर आहिनि। बहरहाल जीअं कीअं इहा अजीब सीन हुयो, ॾिसी करे मां त हैरान थियुसि।